الرحمن الرحيم ولقد آتينا موسى الكتاب فاختلف فيه فلولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم فإنهم لفي شك منه مريب فإن كلا لما ليوفينهم ربك أعمالهم إنه بما يعملون خبير فاستقم كما أمرت ومن تاب معك ولا تطغوا إنه بما تعملون بصير ألا تركنوا إلى الذين ظلموا فتمسكم النار فما لكم من دون الله من أولياء ثم لا تنصرون أقم الصلاة طرفي النهار وزلفا من الليل إن الحسنات يذهبن السيئات ذلك ذكرى للذاكرين أصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين فلولا كان من القرون من قبلكم أولو بقية ينهون عن الفساد في الأرض إلا قليلا ممن أنجينا منهم اتبع الذين ظلموا ما أترفوا فيه وكانوا مجرمين وما كان ربك ليهلك القرى بظلم وأهلها مصلحون ألو شاء ربك لجعل الناس أمة واحدة ألا يزالون مختلفين إلا من رحم ربك لذلك خلقهم فتمت كلمة ربك لأملأن جهنم من الجنة والناس أجمعين فكلا نقص عليك من أنباء الرسل ما نثبت به فؤادك فجاءك في هذه الحق وموعظة وذكرى للمؤمنين وقل للذين لا يؤمنون اعملوا على مكانتكم إنا عاملون انتظروا إنا منتظرون لله غيب السماوات والأرض وإليه يرجع الأمر كله فاعبده وتوكل عليه وما ربك بغافل عما تعملون सूरत हूद की बता गया है इंसान गुनाहन में मुब्तला हुजन ऐं बेफ़रमानी जे रस्ते में रात ॾींहं पिया रस्ता रखनि पोइ उन में शिरक अची वियो बुतपरस्ती थी वई इंसान ज़ात ते ज़ुल्म हिक ॿिए जा माल खाइण कूड़ हणण ॿिया केतिरा गुनाह पर सज़ा जो नथी लॻे सो छा सबबु इंसान उन ते धोखो खाई शुबे में पइजी वेंदो आहे त कुझु न थींदो पोइ इहे माण्हू ग़लतियुनि ऐं गुनाहनि गफ़लतुनि ॾाढायुनि में पंहिंजे पीर ॾाॾे जे तरीक़े ते केतिरा हलनि था केतिरा ॿियनि माण्हुनि जे नमूने ते वक़्तु गुज़ारनि था ऐं ईअं सम्झनि था त असांखे छा थींदो या ईअं सम्झनि था त असांखे असांजा वॾा चढ़ाईंदा
या सम्झनि था इहे मुशरिक त असांखे बुत पथर चढ़ाईंदा। पोइ दुनिया जे जहान में रिज़्क़ जी कुशादगी, सिहत आम, इज़त हर जाइ ते, हर कंहिं माण्हू खे पंहिंजे पंहिंजे हाल में मिले थी, इन्हीअ ते बि वधीक मगरूर थियनि था त बसि इंसानियत इहा ई आहे। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते धोखो न खाइणु घुरिजे। अलाह ताला थो फरमाए त इन्हनि ॻाल्हियुनि ते धोखो न खाओ। इहो रब तबारक व तआला दुनिया जे जहान में हिकिड़ो पंहिंजे रिज़्क़ जो दस्तरखान खोलियो आहे। इहो वॾो इम्तिहान आहे। इंसान अलाह तबारक व तआला जी फर्माबरदारीअ में हले थो या नथो हले। खाधो खाई रब तबारक व तआला जो शुक्र करे थो या नथो करे। दुख में अची अलाह तबारक व तआला खे यादि करे थो या नथो करे, या अञा कंहिं ॿिए पासे ते भॼे थो। इहो इंसान ज़ात जे अक़ल जो इम्तिहान आहे। रब ताला सिहत ॾिनी आहे, ॾिसे थो त इहा सिहत मुंहिंजे ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत में, दीन जे इशाअत में इस्तेमालु थो करे या कंहिं बुछड़ाइनि में इन ताक़त खे ख़र्च थो करे। इहो अलाह ताला इम्तिहान वरितो आहे। इंसान खे अलाह तबारक व तआला इज़त ॾिनी आहे, इन इज़त मज़ा ग़लति फ़ाइदो थो वठे या इन इज़त जे ज़रिए कंहिं माण्हुनि मिसकीननि मजबूरनि या अहिड़नि तकलीफ़ में फाथलनि जी इज़त जे ज़रिए ख़िदमत थो करे, जो इज़त वारे माण्हू खे ॿिया लिखींदा आहिनि मथां हिन जे चवण ते उन्हनि खे फ़ाइदो पहुचे। इहो करे थो या नथो करे। इहे अलाह ताला सभु इम्तिहान वरिता आहिनि इंसान खां त इहो इंसान केतिरे क़दुरु इन अलाह जे ॾिनल नेमतुनि खे अलाह जे राह में थो ख़र्च करे या अजायो इसराफ़ बेकार थो ख़र्च करे। केतिरनि खे दुनिया दौलत ॾिनाई त इहे नफ़्स जे पूॼा में था ख़र्च कनि, अयाशी फाशी में था ख़र्च कनि या अलाह जे राह में ख़र्च करे पंहिंजी आख़िरत था ठाहीनि। सभु इम्तिहान इम्तिहान आहे अवल खां आख़िर ताईं। क़दम क़दम ते इंसान जे मथां इम्तिहान आहे। इहो अलाह तबारक व तआला मथे मज़मून गुज़ारे आयो आहे। फरमाए थो पोइ जेके शख़्स चङा थिया तिन जे लाइ भलाई ऐं इज़त आहे, जिन शख़्सनि ग़लती कई उन्हनि जे लाइ अलाह ताला वटि सज़ा आहे। पोइ अॻिते मज़मून थो बयानु फरमाए त मूसा अलैहिस्सलाम ॾिसो उन्हनि खे असां तौरात शरीफ़ ॾिनो हुयो। पहिरियां ई त ज़ुल्म में फाथल हुया, फिरौन जे चंबे में ग़ुलाम हुया, राति ॾींहं उन्हनि जे आॾो मुसीबतुनि में शिकंजे में पीड़िबा हुआ। एतिरे क़दुरु जो उन्हनि जा पुट माराए छॾींदो हुयो, उन्हनि जी छोकिरियुनि खे पंहिंजे कमनि लाइ चईंदो। इंसानियत जे मथां एॾो आज़ादु। पोइ अलाह ताला हुननि खे आज़ादु कयो। मूसा अलैहिस्सलाम उते नबी थी आयो, फिरौन बग़ावत कई, तबलीग न क़बूल कयईं, न त जेकर बादशाही हुजे छा। अलाह ताला जी बादशाही खे हुन न मञियो, तॾहिं बेइज़त थी हलाक थी वई। पोइ इहा क़ौम एतिरे क़दुरु साबूती में अची वई जो सभई मूसा अलैहिस्सलाम जा ताबेदार काफ़ी वक़्तु ताईं। पोइ इहा ठहियल ठहियल क़ौम वरी बिगड़जी वई पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिश ते। अलाह तबारक व तआला दुनिया जे जहान खे इम्तिहान जो त मैदान बणायो आहे। इहे नफ़ा नुक़सान इंसान खे साम्हूं अचनि था। हिते जेको माण्हू पंहिंजो पाण संभाले हिन दुनिया में हले या ध्यानु करे। वलक़द आतैना मूसल किताब, मूसा अलैहिस्सलाम खे असां किताब ॾिनोसीं, फ़ख्तलिफ़ फ़ीह, अॻिते हली पोइ फूट विधऊं इख़्तिलाफ़ खे। अलाह कलिमतुन सबक़त मिन रब्बिक लक़ुदिय बैनहुम, असां वटि ॻाल्हि पहिरियों ई फ़ैसिलो थियल हूंदी आहे। हिन क़ौम जी इज़त कॾहिं वधंदी, हिन ॿिए क़ौम जी ज़िल्लत कॾहिं ईंदी, इहा इंसान ज़ात जे पैदाइश खां ई अॻ में अलाह ताला ठाहे छॾी आहे। को माण्हू पैदा थियो, आदम अलैहिस्सलाम जे नज़र मां छिकी थी अॼु पहुतो, हाणे उन जे तक़दीर जो फ़ैसिलो उन वक़्त ते थींदो। को बि माण्हू पंहिंजे आज़ादीअ खे, इज़त खे, बख़्त खे, ख़ुशहालीअ खे, दौलत खे ॾिसी ऐं करे बि गुनाह जा कम, करे बि बग़ावतूं,
ख़ुशि न थिए त को मूंखे अज़ाब नथो थिए, उहो वक़्त ते थींदो अलाह जे तरफ़ां ॿोली थियल आहे त फलाणे ॾींहुं। हे वरी शक बि पइजी था वञनि, इन लफ़ी शक मिन मुरीब, इहे आहिनि शुबे में, अहिड़ो शक अथनि जो उन में करार बि कोन्हे, छो त बुछड़े माण्हू जी ज़िंदगी का आराम जी त कान हूंदी आहे, पर ईअं गाफ़िल बेपरवाह रहनि। अलाह ताला फरमाए थो सम्झो ईअं न करियो। रब जा ॿ तरफ़ आहिनि, हिकिड़ो रज़ा जो ॿियो रंज जो। रज़ा जो अलाह ताला जहान ठाहियो आहे जन्नत, रंज जो जहान अलाह तबारक ताला ठाहियो आहे जहन्नम। हिते रज़ा ऐं रंज दुनिया में गॾियल आहे। ॿई धुरियूं हिन जहान में, हिन ज़मीन ते, हिन ॾींहं राति में, हिननि घरनि ओताकनि में पिया गॾु गुज़ारींदा उथंदा वेहंदा, पर अलाह ताला अॻिते तक़सीम कई, विरासत कई। फरमाए थो वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून, हेॾो हारियो हाणे हेॾे थियो अलॻि, ॿियनि खे अलाह ताला हेॾे कंदो। उन्हनि खे चवंदो सलाम क़ौलन मिन रब्बिर रहीम, तव्हां ते रब जी तरफ़ां सलाम। हिकिड़नि खे सलाम, ॿियनि खे जुदाई ॾेई पोइ फरमाईंदो अमलन जहन्नम मिनल जिन्नत वन्नास अजमईन, असां जिन्ननि ऐं माण्हुनि खां जहन्नम जो हिकिड़ो पासो भरे छॾींदासूं, पंहिंजे जेको रंज जो तरफ़ आहे रज़ा जे पासे ॾांहुं अलाह ताला जन्नत खे आबाद कंदो। पर उहो मुल्क एॾो वॾो हूंदो जो उहो सभई जेकर अचनि हा त पोइ भरिजे, अञा बि वॾो। पोइ अलाह ताला उते ॿी मख़लूक पैदा कंदो, छो त कंहिं मुल्क जी गैराबादी इहा बि ज़ीनत जे बरख़िलाफ़ आहे, सूंहं सींगार जे बरख़िलाफ़ आहे। जो मुल्क पट प्यारा न अजाया, पोइ रब ताला उते हिकदमि पंहिंजे कुन फयकुन सां ॿी मख़लूक पैदा कंदो इंसान सां, उहा उते हिननि सां गॾु आबाद करे सारे जन्नत खे फुल करे ॾींदी। हितां सम्झ में अचे थो त हेॾे सारे मुल्क ॾे माण्हू नथा हलनि, अलाह जो मुल्क एॾो कुशादो आहे। वरी हेॾे जहन्नम, उहो जहन्नम बि भरियल न थी सघंदो एतिरे क़दुरु जो अलाह ताला खे उदाहूं करे चवंदो हल में मज़ीद, हल में मज़ीद, अञा ताईं मूंखे कुझु मिले। पोइ रब तबारक व ताला पंहिंजे हिकारत जो कदम, पंहिंजे कुदरत जो कदम उन ते लत वांगुरु करे हणंदो, पोइ सॼो फज़ू अतराफ़ सोड़ो थींदो। पोइ चवंदो कद कद कद, हाणे बसि हाणे बसि, उहो अचे दॿो सोड़ो थींदो। हिकु बाह जा माण्हू टी मुसीबत वरी अचे दॿ पवंदी हुनजे मथां, बसि पोइ उते पूरो थी वेंदो। माना उन में ॿी मख़लूक पैदा करे हुनखे कोन भरींदो, छो त जहन्नम का आबादी त कान्हे। बेगुनाह हिकिड़ी मख़लूक पैदा करे ऐं उते सज़ा में विझी फिटी करे अलाह बादशाह इहे कीअं कंदो, त ॿिए कंदी आहे। फरमाए थो त उहो जेको वक़्तु आहे सभिनी खे पूरो बदिलो मिलंदो अमलनि जो, ऐं जेके इंसान कम कनि था हिते उन्हनि जी ख़बर अथसि। रब तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं पंहिंजो फ़ैसिलो करे हिकिड़नि खे हेॾे हिकिड़नि खे हेॾे करे छॾे, करे सघे थो, पर ईअं कोन सघे। इन क़यामत जे ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं अदालत थींदी, ये कोई बि ईअं न सम्झे त असांखे ॻुझ में जन्नत में या जहन्नम में नियो वियो, असांजो को पतो ई कोन कयो कंहिंखे पियो, न खोले ॻाल्हि। बाक़ी त रब तबारक व ताला खे त सभु इल्मु आहे, तंहिं करे अलाह ताला उते क़यामत में फ़ैसिलो करे माण्हुनि जे रूबरू इज़तूं माण्हुनि जूं थींदियूं, माण्हुनि जे रूबरू वॾनि वॾनि बादशाहनि इज़त वारनि हिननि माण्हुनि जूं ज़िलतूं थींदियूं, हिकिड़ा हेॾे बि हेॾे हेॾे था। तॾहिं अलाह ताला हाणे फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फस्तक़िम कमा उमिरत, इहे माण्हू तुंहिंजे आॾो अचनि था, अचे तुंहिंजी बेफ़रमानी कनि था, अचे मुक़ाबिलो ऐं मुखालफ़त कनि था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो माण्हू ख़ुदि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उनजे सहाबा किराम खे न सिर्फ़ु घटि वधि चवंदा हुआ, पर उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ। हाणे तकलीफ़ुनि जो अंदाज़ो तव्हां हितां खणी करे, जो हिकिड़े साहिबी सगोरे खे वठी ॻीचे में रसो विझी ऐं छोरनि खे चवनि त इनखे छिकियो, पोइ हुनखे ज़मीन ते दसे छोकिरनि खां गेलराइनि, पोइ सॼे शहर घिटियुनि में पथरेले मुल्क में हुनखे गेलींदा टोड़ाईंदा वठनि। हाणे उहो उथे त कीअं उथे? हा, किरियल माण्हू उथी कीअं थो सघे
जॾहिं जो छोकिरा हिकिड़ा 8, 10, 15 हुनखे रसोई थी विझी ॾींदा त सिर्फ़ु गुनाह एतिरो त चयो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तव्हां अंदाज़ो करियो न। ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आदो अलाह ताला बादशाह वेठो आहे, हुनजे साम्हूं संदसि शहर मके मुकरम में बैतुल्लाह शरीफ़ हिते चौधारी। तव्हां अंदाज़ करियो, हे बि त हिकिड़ो सब्र जो मक़ाम आहे न। तकलीफ़ुनि ते उन वक़्त में जेको सब्र कयो वियो ऐं बेइज़तीअ जे मथां जेका सहप कई वई उहा एॾी वॾी आहे जो हाणे माण्हू बेइज़तीअ ते, बेहुरमतीअ ते, तकलीफ़ ते केॾी बि बर्दाश्त करे, केॾो बि सब्र करे त बि उन ॻाल्हि खे न पहुचे। जेकर उहे ॻाल्हियूं कजनि एॾी वॾी तकलीफ़। बीबी माई सुमैया हज़रत अम्मार जी माउ यासिर जी घरवारी, हुनखे मालिक त चएसि त तो मां ॿुधा त फिरी वई आहियां। मां फिरी कान वई आहे, मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अलाह हिकिड़े खे मञा थी, असांखे ॿुधायो आहे मोहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जी माना इहा आहे, अलाह हिकिड़ो आहे, असांखे ॾस ॾिनो आहे मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे कहिड़ो गुनाह आहे हिन में? सिंधीअ में त इहा माना ॻाल्हि विझी अरब ॿी पिया सम्झनि की तूं वरी अहिड़ी थी वई ईअं चए बसि मां हाणे जेका आहे जो ॿ उठ ते विहारे हिक ॿिए में पुठी था करे, माई जी टंग हिकिड़ी हेॾा हिकिड़े उठ में वधाऊं, ॿिए उठ में वधाऊं, हाणे टंगू मथे वीचारी ज़मीन ते पई हूंदी। हा चवंदसि त हाणे ॿुधाए छा थी चवे? चए थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उठ खणी उथारियो, ॿिन्ही में लड़के पई की छा थी चवे? चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उठनि खे हिकिड़ो हेॾे ॿियो हेॾे चिकियो, ॿियो बाक़ी हाणे पाण सम्झो आहे का दुनिया में सहप हेॾी ऐं हिन कलमे ते सज़ा। बाबा इहो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ते कम थिया, नबीअ पे सठो ईअं खे। ऐं केरु हो? सहाबियात मज़ा हिकिड़ी माई सहाबी आहे जंहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरो बार ॾिठो। हाणे इहा तकलीफ़ सहण, बिलाल जो रोटनि में छिकजणु, वरी वठी कोसा पथर आणे हिकिड़ा जेका निट हड़ीअ में ततल हुजनि, हिनखे दसे चोधारी पथर रखी हुन पथरनि में अंदरि बंदि करे छॾियो पियो आहे अंदरि। बसि भला केतिरा पथर माण्हू कढंदो, अंदरि माण्हू मरण जहिड़ो थी वञे, पथर हिकिड़ा ॿ टे मण पथर मथो कोसा पइजी वञनि। पोइ चवंदसि हाणे छा थो चवे? त चवे अहद 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 हिकिड़ो। पोइ चवंदसि ईअं छो थो चए? लात खे मञे, मनात खे मञे, उज़ा खे मञे, तूं साफ़ आहे हिन हेतिरा अबार असांजा 360 पुत पिया आहिनि काबे में, तूं सभिनी जो मुनकिर। मां तव्हांखां पुछां थो त इहा केॾी तकलीफ़ आहे? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो, सभिनी सब्र कयो। अया इहे सभु इन तकलीफ़ुनि जे सब्र करण ते इहे इज़त वारा हुया या न हुया? मां वरी छा ॻाल्हायां, ॾुखिया था चवनि अखर चवनि, पर तव्हांखे सम्झाइण लाइ कुझु न चवां। छा चवां भला? हाणे ॿियो ॾुखिया था चवनि, ॾाढा अखर चवां। माण्हू हाणे था चवनि त भई माण्हू साहबा कराम जी इज़त में बेगैरत बणिया आहिनि। मां पुछां थो त उन्हनि माण्हुनि खे छा चवंदो जिन हेॾी साहबा जी रूबरू तकलीफ़ थी? छा चवंदो उन्हनि खे? मां त तफ़सील सां कुझु न पुछी पाण अलाह ताला तव्हांखे। हा माण्हू था चवनि त अॻियां जेकॾहिं इहे मसइला सम्झा जेकॾहिं इहे मसइला सम्झा हा त पोइ बेगैरत हा जो चुप करे वेठा, ऐं जे न सम्झाऊं त पोइ जाहिलनि जी असां छो ताबेदारी करियूं? अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके हिन वक़्त में ॿी माण्हुनि खे ॿुधाइनि था। हालांकि ईअं आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं न थियो। हज़रत बिलाल थो, हज़रत अमार थो अचे, हिनजी माई त वीचारी माइड़ी भई अमार थो अचे। अमार खे छा कयो अथनि? ॿधी सुख ॻोड़ो करे ज़मीन ते रखी चौधारी छेणनि जो वाड़ो ॾिनो। हे जीअं ॾिसंदा आहियो न लोहार पीते जो ठाहींदा आहिनि, हा पाटो चाढ़ींदा आहिनि मथां, अहिड़ो चौधारी छेणनि जो बाहि जो खौकड़ी ॾिनो, बाहि हे विझ में पियो अंदरि। हाणे अंदाज़ करियो, जे ॾिठो त मरे थो त हिन वरी पाणीअ जी घर भरे खणी छॾियो, वरी वठी उनखे अंदरि उन में ॿोड़ियो। चवंदुसि हाणे त नबीअ जे लाइ कुझु चओ। पोइ आख़िर छॾियो। हज़रत अमार अचे थो, नंढो न
हा इहो 15-20 सालनि जो छोकिरो हज़ूर साईं जॾहिं आयो त ॾिनो पाण मथे शायदि तोखे कसा करे चवराया अथनि चुप खणी वीचारे कान्हे अलाह ताला असांजी इज़त वॾी कई आहे तव्हांजी इज़त वॾी शैताननि खे जवाब ॾेई छॾींदासीं कॾहिं ईंदासीं हाणे केरु हुजे ॻाल्हियूं तमामु घणियूं हज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं जेके तकलीफ़ूं थियनि पहुचियूं एॾियूं आहिनि जो उनखे पाण जेको बयानु फरमाए अथनि उहो चवां त तफ़सील नथो ॾियां तफ़सील ॾियणु हर वक़्तु कमु न आहे पंहिंजो बयानु करण जो न को चई सघिबो आहे कॾहिं कॾहिं जेके ज़रे ज़रे ते हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾींदा आहियूं पाण फरमाइनि था मां उज़ी नबी क़त मां उज़ी थी सभी अहिड़ो को नबी को रसूल अहिड़ो न ईज़ाए जहिड़ो मूंखे अलाह जे रस्ते में ईज़ाए हाणे कहिड़ी तकलीफ़ आहे दुआ करे त अलाह ताला दीन जी ख़िदमत जी सम्झा था फरमाए था सम्झो सबुर बि अलाह ख़ातिर थींदो आहे अहिड़ो बि अलाह ख़ातिर थींदो आहे रज़ा बि रब जे तरफ़ां हूंदी आहे ही नफ़्स जे पासे खां बि थींदी आहे इन में फ़र्क़ु करणु ॾाढो ॾुखियो आहे माण्हू केतिरा कम सम्झंदो आहे त मां दीन जा तो कमु करियां हालांकि हूंदा आहिनि नफ़्स ख़ातिर कॾहिं वरी माण्हू नफ़्स ख़ातिर चवंदा त मां कमु थो कयां पर उहे दीन ख़ातिर थी वेंदा आहिनि कमु नफ़्स ख़ातिर दीन ख़ातिर थी वेंदा आहिनि अजीब ॻाल्हि आहे पर लुकमतन थी इमरात गिरह खणी पंहिंजे घर वारे जे वात में विझे थो न हाणे इहा अलाह ख़ातिर आहे घर वारी वणे थी नई शादी कई थी गिरह पंहिंजी पाण विझे थो वात में हुनखे थो विझे वात में हथा ताज़ा लुकमतन थी इमरात नवी साईं फरमान था गिरह खणी जेको घर जे वात में विधई अलाह तबारक राज़ी थो थिए इन गिरह खे इबादत थो करे आहे न सही ॻाल्हियूं केरु सम्झे केरु सम्झाए केतिरो बयानु कजे अलाह चलो त ख़ासि सम्झा था फरमाए तॾहिं अलाह ताला नबी साईं खे फरमाए थो रस्तक़िम कमा उमिर त मज़बूत थी बीह जीअं तोखे हुकुम आहे नवन ताब अम्बाक ऐं जेके तोसां गॾु रुजू थी तो करे मुंहिंजे साम्हूं इबादत जे लाइ फर्माबरदारी जे लाइ इताअत जे लाइ बीठा आहिनि तूं सभई मज़बूत थी बीहो भला त रहो तुग़यान न कजो हद खां न कजो इहे मज़बूत थी बीहो इहा कमज़ोरियूं एॾी तकलीफ़ूं करणु संगत जी हिमायत बि न पिया करे सघनि कहिड़ी तकलीफ़ माई वीचारी हो नींदरो हो हज़रत जे लाइ ऐं अलाह ताला क़यामत ताईं रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो त को बि दुनिया में दीन जी ख़िदमत करे जॾहिं मुसीबत में अचे त ईअं चई नथो सघे त साईं अॻे तकलीफ़ूं कोन आहियूं असांखे ॾिनियूं आहियूं हेॾी तकलीफ़ आहे ऐं वरी ईअं बि को चई नथो सघे त अदा अॻे त आराम हूंदो हो अॻे त हर को माण्हू दीन जी दावा करे ख़ुशि गुज़ारींदो हो हाणे साईं दीन जी को दावा करे त पोइ ख़बर पए केॾियूं न मुसीबतूं आहिनि अंदाज़ करियो इहा दावा अॼु ताईं को करे सघे थो त हाणे तकलीफ़ूं घणियूं आहिनि न हींअर पता न पहिरियों ई इहो सॼो मामिलो क़यामत ताईं साफ़ करे छॾियो जेको जो अॻिते सॼी दुनिया में कंहिंखे दीन जे करे ॾुख पहुचे को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जहिड़ा उहे उन वक़्त में ॾुखिया नबीअ सां गॾु नबी जी यादि मता को सुभाणे चए थी अॻे त हाणे सुख में दीन कयूं असां त फाथल आहियूं असां छा करियूं असां त नथा करे सघूं इहा दावा तॾहिं फरमाइनि था त तव्हां मुंहिंजो को हिकिड़ो केॾो बि वॾे में वॾो ख़र्चु अलाह जे रस्ते में करे पर मुंहिंजे साहबा जे दौर में जंहिं हिकिड़ो कणिक जो सेर ख़र्चु कयो आहे तव्हां रूए ज़मीन जेॾो ख़र्चु करियो ख़ैर करियो त बि उन्हनि जे हिकु टोए खे न पहुचंदो अलाह ताला उन्हनि जी एॾी इज़त कई आहे इन साहब जे करे रुॻो तव्हांजी माना साहब जो बाब बि त आहे न हिन बि मां तामल न बसीर जेकी तव्हां करियो था अलाह ॾिसे थो तंहिं करे तव्हां पंहिंजे रब खे ॾेखारियो
ऐं हुन में केतिरे क़दुरु सचाई आहे, केतिरे क़दुरु अमानत आहे, केतिरे क़दुरु तव्हां वटि पामर्दी इस्तक़लाल आहे, ऐं केतिरे क़दुरु तव्हां पंहिंजे दीन जे मथां, अक़ाइद जे मथां, अख़लाक जे मथां, इबादत जे मथां, मामलात जे मथां, वापारनि तिजारतनि में सचाइनि जे मथां, लेन देन जे मथां, ॾियण वठण जे मथां, कर्ज़ पके जे पूरे करण जे मथां केतिरे क़दुरु तव्हां पूरा सचा आहियो। अलाह ॾिसे थो। हिकिड़ो कमु रुगो न कजो त बि कामयाबी आहे। ॾिसो त हे ज़ालिम आहे, ॾिसो हे काफ़िर आहे, ॾिसो हे फासिक आहे, ॾिसो ही मुशरिक आहे, ॾिसो ही बुछड़ो आहे, हे ठगी थो करे, हे खोट थो करे, जहिड़े जहिड़े क़िस्म जो गुनाह खे मालूम कोन्हनि, गुनाह मालूम न हुजे अहिड़ो त तमामु थोरा माण्हू, या त की नंढी उमिरि जा छोकिरा वीचारा, या त अहिड़ा परे मुआशरे में काथे ईंदो जिते आमद गुनाह घणो करे मालूम आहे। रब ताला थो फरमाए त यादि रखो कि इहो गुनाह ॾिसी दिलि में मैलान न कजो, लाड़ो न कजो हुननि ग़लति तरकनि इलाही ज़ालिमनि ॾे थोरो बि लाड़ो मैलान न कजो। कंहिं माण्हू खे ज़ालिम खे, कंहिं अहिड़े गुजरे खे, कंहिं अहिड़े माण्हू खे ॾिसी चओ त असां ईअं करियूं, दिलि में ख़्याल बि न आणिजो। पाए पहुचंदी तव्हांखे, जीअं हुननि खे साड़ींदी तव्हां जेकर उन में हथु विझंदो तव्हांखे। हिकिड़े माण्हू जो अखाड़ो ॿियो चयो हुनखे हथ थो ॾे, उन पंहिंजे मुंहं खे कीअं थो तुंहिंजो मुंहुं अखाड़ो, हुन खणी मुंहुं पंहिंजे हथ आहियां, वरी हिन खणी हुनजा वगारा, वरी जेको ॿियो वरी हथु ॾींदो उहो वगारो थींदो। मतिलबु त ज़ालिम जी तरफ़ मैलान ज़रो बि न आहे, न त ईअं हथु कारो थींदो वेंदो। अलाह खां तव्हांजो वारिस तव्हांजो कोन्हे, मददगार कोन्हे। सुमला तुम सरून, जेकॾहिं तव्हां उन खे छॾींदो त पोइ मदद कान्हे बाबा। तंहिं करे तव्हां सचाई करियो, इख़लास सां हलो, पंहिंजी संगत में हिक ॿिए सां इज़त करियो, ताज़ीम करियो। इहा आहे असुली ॻाल्हि, इंसान जी इज़त करे, मोमिन जी इज़त करे, इहे दर्जा रखे। गुनाह जी मजलिस में वञण खां पाण खे बचाइजे, गुनाहगारनि सां संगत पंहिंजी न रखिजे, जेतिरो थी सघे पासीराती रहो, न त पोइ ख़राबु ॻाल्हि आहे। भला कीअं हाणे पाण खे संवारजे, सुधारिजे, कहिड़ी तरह वधीक पाण खे साफ़ ऐं पाक रखिजे। हे नबी, तूं निमाज़ खे क़ाइमु कर, तहारत ऐं तक़द्दुस पंहिंजे रब जे पासे वेझो थी। ॾींहं जा ॿई पासा, सुबुह जो बि शाम जो बि, परे जो बि सांझे जो बि। फरमाइनि तमन हाफ़िज़ अल सलातैन क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल अल गुरूब। सिज जे उभरण खां अॻु में जेको निमाज़ जी संभाल करे, सिज जे लहण खां अॻु में अलाह खे सजदो करे, ते परे जी निमाज़। फरमाइनि था त इहो माण्हू लम यदखुल नार, जहन्नम जा दरवाज़ा बंदि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। सिज जे उभरण खां अॻु में, सिज जे लहण खां अॻु में जेकॾहिं माण्हू सजदो कयो, हिन पंहिंजे जहन्नम जे दरवाज़नि खे, जेके हिन जे वञण जो दगो, जहन्नम जे हर कंहिंखे वञण जो दगो आहे, जेके बि हुजनि, सभिनी खे दगो आहे। फरमाए थो इन मिनकुम इल्ला वारिदुहा, सभु जहन्नम जे मथां लॻल। क़ुर में बि नबी रसूल ॿुधण लॻा, पर अलाह ताला तो फरमाए त हिननि जो दगो जिन निमाज़ सां वक़्तु गुज़ारियो आहे, सिज उभरण खां अॻु में, सिज लहण खां अॻु में निमाज़ पंहिंजी पढ़ियाऊं पे, तव्हांजे हिन दुनिया मां विया, जहन्नम ते दरवाज़ा ई बंदि अथसि। मन हाफ़िज़ अल सलातैन बरदैन दख़ल जन्नत, जेको ॿिनि सदियुनि निमाज़नि जे मथां संभाल कंदो, सुम्हण जी निमाज़, सुबुह जी निमाज़, फरमाए त जन्नत जो दरवाज़ो खुली हलियो वञे। हिकिड़ी निमाज़ ॿिनि पासनि जे कम में आई, सुबुह जी निमाज़ थधी बि हूंदी आहे ऐं सिज उभरे खां अॻे बि हूंदी आहे। जे इन निमाज़ सां टे पहरी मिलायो, जहन्नम जा दरवाज़ा बंदि, जेकॾहिं सुम्हण ई मिलायो, जन्नत जा दरवाज़ा खुली विया। हिकिड़ी निमाज़ खे ॿिन्ही पासनि ते पावड़ा, सुबुह जी निमाज़ हिन क़ुर फज्र कान मशहूद आहे। रब थो फरमाए सुबुह जो क़ुर मलाइक मथां अर्श खां लहंदा आहिनि, अॼु ॿुधंदा आहिनि। हिन क़ुर फज्र कान मशहूद आहे, क़ुर में अचनि था, अचे हाज़िरी थी थी मलाइकनि जी, मस्जिदनि में जाते जाते क़ुर पढ़े थो वञे, अची था मलाइक गॾु थियनि हुते, पोइ जॾहिं निमाज़ थिए थी क़ुर पढ़ी थो वञे, पोइ ॿोली थो वञे, जीअं जमात जी निमाज़ पढ़ी थी मलाइक गॾु।
हिन हसनात सयात नेकियूं इंसान जे बुराइनि खे इन विच में इंसान खां ग़लती थिए थी गुनाह थिए थो नेकियूं उन्हनि खे खणी ख़तमु करे छॾींदियूं का शइ न रहंदी ॻाल्हि खे ज़िक्र आहे ज़ाकिरी इहा आहे ॻाल्हि यादि ॾियारणी यादि रखंदड़नि खे जेके माण्हू यादि रखनि तिन खे यादि ॾियारणी आहे इहा ॻाल्हि ख़्यालु करियो ग़लती न कजो बाज़ाब्ता रहो अलाह जे दीन खे चिमड़ी पओ रब जे सजे खे चिमड़ी पओ हिन क़ुर फजर का मशहूर आहे क़ुर अचनि था अचे हाज़िरी थी थिए मलाइकनि जी मस्जिदनि में जाते जाते क़ुर पढ़ी थो वञे अची था मलाइक गॾु थियनि हुते पोइ जे निमाज़ थिए थी क़ुर पढ़ी थो वञे पोइ ॿोले थो वञे जमात लॻी वेंदी आहे निमाज़ पढ़ी थी मलाइक भॼा था हिन हसनात सयात नेकियूं इंसाननि जे बुराइनि खे इन विच में इंसान खां ग़लती थिए थी गुनाह थिए थो नेकियूं उन्हनि खे खणी ख़तमु करे छॾींदियूं का शइ न रहंदी ॻाल्हि खे ज़िक्र आहे ज़ाकिरी इहा आहे ॻाल्हि यादि ॾियारणी यादि रखंदड़नि खे जेके माण्हू यादि रखनि तिन खे यादि ॾियारणी आहे इहा ॻाल्हि ख़्यालु करियो ग़लती न कजो बाज़ाब्ता रहो अलाह जे दीन खे चिमड़ी पओ रब जे सजे खे चिमड़ी पओ पंहिंजे गुमराही खां पाण खे बचायो छो त वक़्तु हे हिकिड़ो तमामु थोरो आहे ख़्वाब वांगुरु ज़िंदगी गुज़रे थी को बि शख़्स असांजे साम्हूं समय माण्हू गुज़रिया आहिनि उन जे हिकिड़े ॾींहुं ॼमण जे ॿिए ॾींहुं मरण खां वधीक बि कंहिंखे यादि ई कोन्हे ॿ ॾींहं आहिनि विच में जेको गुज़ारी छा गुज़ारी कब काज करे ॾिसो त बचपन जो ज़मानो जवानी जो ज़मानो जेको अॻिते हले थो पुराणो जो ज़मानो तबिका आहिनि हिकिड़ा माण्हू खे गुज़रनि था हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो ॿिए ॾींहुं मरण ॻाल्हि थी आहे पाण खे ई माण्हू खे तफ़सील यादि करे हिन वेठाइण त भई न कहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजी ज़िंदगी जो वजूर ॾींदो सुबुह खां वठी शाम ताईं जेको गुज़ारे थी हिकिड़े ॾींहं जो ॿिए न ॾेई सघंदो इंसान खे पंहिंजे नफ़्स सां हिसाब करणो फ़र्ज़ु करियो माण्हू हिकिड़ी ख़राबु आदत आहे हिनजी ख़बर आहे फ़ैसिलो कंहिंखे कंहिंसां छोकिरो ॻाल्हाइबो कंहिंखे ॻाल्हि न ॾिबी कंहिंजो हक़ु न खाइबो कंहिंजी चोरी न कबी कंहिंजी बेइज़ती न कबी घणा आहिनि पोइ हिकिड़ो गुनाह पंहिंजो रखी दिलि में फ़ैसिलो कंदो त अॼु सॼे ॾींहं में मूंखे इहो कमु करणो पवंदी हिकिड़ो सी पोइ सुबुह खां वठी शाम ताईं पाण खे अहिड़ो झली थिए जीअं न नओं सिखंदड़ माण्हू साइकिल ते चाढ़े छॾिबो आहे पोइ कहिड़ो विझंदो ॾकंदो झली वेंदो आहे पाण खे त किरी न पवां ईअं करे हुते पहुचणो आहे शाम ताईं पहुची पोइ ॾिसे त मूंखे सुबुह खां वठी शाम ताईं इन ग़लतीअ जे जिन्स में हरकत न थी आहे न थिए न पोइ ईअं सम्झे त अलाह जे तरफ़ां मूंखे बिशारत मिली वई अॼु पास थियो इहो राति गुज़री ख़ैर जी पढ़ंदो इस्तग़फ़ार अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व कबीरा मुंहिंजा रब मां गुनाह खां माफ़ी थी वठां हाणे जी मूंखे हिकिड़े गुनाह खां बचाए थी अॼु सॼो ॾींहुं मां पंहिंजो हथ झले शाम ताईं पहुतुसि हाणे राति थी आहे बाक़ी मां तौबा थो कयां पर सुबुह खां वरी हाणे मुंहिंजो ॿियो गुनाह आहे जॾहिं मां ॻाल्हाईंदो आहियां कंहिं सां ॿूथो बुछड़ो करे ॻाल्हाईंदो आहियां हाणे मां कंहिंसां चल सॼो ॾींहुं ॿूथो बुछड़ो न कंदुसि सुबुह खां वठी शाम ताईं सभिनी खां सुठे नमूने ॻाल्हाए अदब सां इज़त सां ॻाल्हाए पोइ घटि वधि तकड़ी चुप करे ओ शाम ताईं थी न अलाह जे तरफ़ां आयुसि अभिषेक मुबारक थी बसि ख़ुशि थी ईअं हिकु हिकु गुनाह सां बि माण्हू पाण खे रोज़ बचाए सघे थो रोज़ जेकॾहिं ईअं करे त साल में 360 ॾींहं 360 गुनाहनि खां माण्हू हिकिड़े साल में बची सघे थो ऐं अहिड़ी तरह असांजो बाक़ाइदे मज़े सां हालांकि एतिरा गुनाह कोन्हनि गुनाह केतिरा कोन्हनि को तकलीफ़ आहे नी ईअं इंसान खां रूहानी मर्ज़ निकिरंदा वेंदा आहिनि पोइ तंदुरुस्त थी वेंदो आहे बसि पोइ इहो ख़ुशि आहे दुनिया जे ई जहान में जेको हलंदो थो वठे इहो हलंदो थो वठे पियो रब जे रस्ते जे फसल यसरु युसरा पोइ असां इन खे जन्नत जो आसान करे ॾिनो आहे अलाह नेकोकारनि जो अजुर ध्यानु न कंदो तव्हां मज़बूत थी वियो सब्र सां ऐं निमाज़ सां इमदाद वठो सलाह सब्र सां ऐं निमाज़ सां अलाह खां मदद वठो निमाज़नि जे पुठियां दुआ करो सब्र ऐं इस्तक़रार सां दुआ करो रौला कान मिनल कुरून में क़ाबिलकुम उलू बक़ियती यनहाउन अनिल फ़साद फिल अर्द इल्ला क़लीलन मिम्मन अंजयना मिनहुम अलाह तो फरमाए त ईअं न थी सघियो जेकर अहिड़ा माण्हू जेके हाणे तव्हांखे ॿुधाइनि था जिन अॻे बि अहिड़ा माण्हू हुजनि हा त घणो बचाव हुजे हा पर अॻे तबलीग कान हुई एतिरी दीन कोन पचाइबो न दीन ॿुधाईंदा हुआ माण्हू न को एतिरा गॾु ई थींदा हुआ
जेकॾहिं अहिड़ा माण्हू हुजनि हा अॻे बकियो चङा माण्हू वीचारा पोयां फसाद को रोकिना बुछड़ाइनि को रोकिना त वॾो कमु थी आहे। चंद माण्हू आहे वीचारा थोरा उहे अहिड़ा जीअं यक अनार सद बीमार इस्पताल में 100 मरीज़ ॾाढो थो खपे साईं हर कंहिंखे पर ॾाढो त हिकिड़ो आहे हाणे 100 बीमार हिकिड़ो ॾाढो जा गॾु इहा दीन जी चङाई दीन जी तबलीग जे करे एतिरी घटि थी वेंदी न त पोइ डुकर आहे साईं। हाणे अलहमदिल्ला वरी बि डुकर सभु कंहिंखे ख़बर आहे ॿिए खे चङो माण्हू कुझु न कुझु अखर थी थो सघे अॼु ईअं कोन हो अलाह फरमाए थिए थिया ॾाढो सुठो। हाणे आहे अलाह त फरमाए त पोइ केतिरा माण्हू पुछड़नि जे कॾहिं लॻा पोइ हुननि खे ऐशी बायशी ॾिसण में आई ॾाढा ख़ुशि बि हुया ॾोहारी पर पोइ ईअं ई ॾोहारी थी वॾा वॾा माण्हू हुननि जा ॾोहारी कया पोइ हुन ॾोहारी खे ॻाल्हि ॿुधाइणी आहे सम्झाइणो अॻे ईअं कोन हूंदो अलाह त फरमाए हाणे आहे तव्हां कुझु न कुझु ॻाल्हि मिली पई थी हले पोइ फरमायो कलमतुल हक़ हिंद सुल्तान जाहिर अफ़ज़ल जिहाद वॾे में वॾो जिहाद ज़ालिम बादशाह जी ॾाढो सिधी ॻाल्हि थींदी मुल्क जो सदर आहे मुल्क जो हाकिम आहे अमीर आहे शहर जो उनखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए बि त बाबा तव्हां हीअ ग़लती आहे इहो बि कोन हो हाणे आहे अलाह तो फरमाए त असांखे जेकॾहिं कंहिं मुल्क खे कंहिं ॻोठ खे कंहिं सोसाइटी खे बर्बादु करणो पवंदो आहे त पोइ असां उहे जेके अमीर माण्हू हूंदा आहिनि पोइ तुंहिंजा वॾेरा बादशाह हाकिम हूंदा आहिनि उन्हनि जे गुनाह फ्री करे सघंदा आहिनि ऐं सभु गुनाहनि में अची मुब्तला थींदा आहिनि पोइ अलाह ताला जो बसि ईअं असां कंहिं बि ॻोठ खे कंहिं मुल्क खे कंहिं हालात खे ईअं तिबाह न कंदा आहियूं जेसि ताईं माण्हू वञी सभु बुछड़ा थियनि पोइ बुछड़ा थींदा पोइ बुछड़नि जे मथां अज़ाब अचणु हक़ आहे पर न त मां का न रबु कल इहो लिखियल क़ुरा किन ॻोठनि खे वस्तियुनि खे अलाह ताला ईअं कोन तिबाह कंदो आहे ज़ुल्म सां ज़बरदस्ती सां जो अलाह ताला करे ज़बरदस्ती ज़ुल्म करे अलाह मुस्लिम माण्हू हुजनि नेक ऐं पोइ अलाह ताला करे अज़ाब थींदो ई कोन्हे ईअं असुल जॾहिं सभु माण्हू बुछड़ा थी वेंदा चङाई न ॿुधंदा नेकी जो ख़्यालु न कंदा न त हर हिकिड़ो माण्हू पंजनि जायुनि ते कंहिंखे को ग़लती ॾिसे रा इहो न कर अड़े फलाणा छा था कयो अड़े बाबा तव्हां तास पता हेॾो छो था खेॾो छोरा तव्हां जुआ छो था खेॾो बाबा हे तव्हां छा कयो आहे ईअं उन्हनि बुछड़नि खे बुछड़ाई जे मथां रोकीदा रुॻो रहनि न अलाह त फरमाए ईअं थी वियो मुल्क में त अज़ाब कोन ईंदो इहे अज़ाब खे ॼण हथ ॾेई बीठा आहिनि इहे माण्हू के माण्हू चङाई था कनि के क़ुर था पढ़नि के कंहिंखे भलो अखर था चवनि पर पछाड़ी अलाह ताला अहिड़ो अरहम राहिमीन आहे जो नंढड़ो ॿार जेको इहे उथड़ पुथड़ में राति जो जा ॿोली ते क़ुर जी आयत पढ़े अलहमदिल्ला रबिल आलमीन थो थिए पियो छो त उस्ताद पढ़ी आयो अलाह ताला फरमाईंदी छा चयो जेसिताईं कीअं अलहमदिल्ला रबिल आलमीन हुयो निंड इहा निंड पर मुंहिंजो नालो वरितई इहो अज़ाब झलियो न बि जोईंदी इलाइक़े ते ॻोठ ते अलाह ताला रहम जे पुठियां त एॾो आहे अलाह ताला असांखे छा नसीब फरमाए रब्बुक लजअल अन्नास उम्मतन वाहिदा अला यज़ालून मुख्तलिफीन फरमाए त माण्हू अलाह ताला जेकॾहिं हिकु टोलो बणाया सभु सालिह अलाह जी ताक़त हुई करे छॾे हा पर पोइ ईअं करे हा त पोइ नेकी बुराई जी ख़बर कान कदुर कोन थिए हा सभु जेके बि माण्हू उन्हनि सभिनी खे सोन जा घर हुजनि हा ऐं साईं चांदीअ जूं सिरूं हुजनि हा ऐं ज़बरदस्त जा उन्हनि खे तख़्ता हुजनि हा जिन में दर दरवाज़ा ठहनि हा इन्हनि क़ीमती शयुनि जी का इज़त बि हुजे हा न सोन पंहिंजे जाइ ते सोन तॾहिं जी क़दुरु ऐं क़ीमत आहे ईअं अलाह ताला दीन जे क़दुरु ऐं क़ीमत बेदीनी जो जेको मुक़ाबिलो आहे ॾही ऐं क़दुरु क़ीमत ॾेखारियो त मां वटि बि ईअं तव्हां वांगुरु क़दुरु क़ीमत आहे तव्हां जेकॾहिं चङाई कंदव त असां वटि बि तव्हांजो चङो बदिलो आहे ग़लती कंदव त सज़ा आहे ईअं अलाह ताला तॾहिं इहो फ़ैसिलो कयो पर मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ में रहिजी विया बसि अलाह जो मामिलो आहे पियो थो हले हिकिड़े पासे ते मुल्क हुयो अलाह जे रज़ा जो जंहिंखे जन्नत थो चइजे इहे आहिनि सिफ़ात जमाल जा अलाह जो हुस्न जमाल नवाज़ अता कमाल इहे अलाह जी सिफ़त जो मुल्क आहे ॿिए पासे ते आहे जलाल कहर अज़ाब इहो बि रब तबारक जी सिफ़त आहे अलाह जो ॾाढो कीअं मालूम थिए हा त कोई ॾाढो आहे पोइ त ख़बर ई कान पवे हा न
तंहिं करे अलाह ताला ॿ जहान खोले छॾिया, माण्हुनि खे ॿई ॻाल्हियूं ॿुधाई, हे चङाई अथव विछड़ाई अथव, माण्हू पैदा कई, इख़्तियार बि ॾिननि, हाणे कंदे कंदे हिकिड़ा हेॾे हलिया विया, ॿिए हेॾे हलिया विया। अलाह तबारक व तआला जी उन सॼे मामले जी ख़बर चङनि खे बि पइजी वई त पहिरियों बुरो जहान आहे, बुरनि खे पइजी वई त चङो जहान आहे। पोइ होॾो चवंदा, एॾो बुरे वारा चवंदा त असांखे पाणी हेॾो प्यारु ॾियो, हिकिड़ो असांखे हेॾो ॾिजो, अफ़ीज़ो अलाए वाह एॾो पाणी तो को मोकिलिजो, घणा असां मरी वियासीं। जहन्नम वारनि खे अलाह ताला जन्नत ॾेखारींदो, पाणी थधा हे हो ऐश, ईअं हिकिड़ो झटको नज़र ईंदो, चवंदा अफ़ीज़ो अलाए वाह यार एॾो पाणी त असांजे को मोकिलिजो। पोइ चवंदा त बाबा इहो मुश्किल आहे, तव्हांजो पाणी त ईंदो ख़बर पए मगर जंहिं ते अलाह महिरबानी करे अलाह ताला इन जे लाइ पैदा कयो आहे। अलाह जी ॻाल्हि पूरी आहे त इहो जहन्नम के जिन के माण्हू हुन मां भरणो आहे मूंखे। पोइ माण्हू पंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो छो थो करे त मां जहन्नमी आहियां, इहो फ़ैसिलो छो नथो करे त मां जन्नती आहियां। पोइ जन्नत खां इख़्तियार करे न। हिकिड़ो दिलो पाणी जो रखियो आहे थधो, ॿियो रखियो आहे कोसो, माण्हू हार हयल हुजेसि न, थधो पाणी ज़ाहिर रखियो आहे, दिलो पियो त सॼो सिमी थधो ॻाढ़ो दिलो अचो, ऐं ॿियो सेकियल किनो कुरो दिलो पियो आहे हिकिड़ो। हाणे माण्हू तकिड़ो केॾो बि हुजे, थधे दिले में पाणी पीअंदो की न गंदे में पीअंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे न। हिकिड़े पासे जहन्नम जो हेॾो सारो उभो हिकिड़ो तनूर भरियल बीठो आहे, हेॾे अलाह ताला जो मुल्क आहे हिकिड़ो जन्नत जो। आख़िर हाणे माण्हू खे सम्झ कान्हे का, थधे दिले को दिले ख़बर पए थी, जहन्नम जन्नत जी ख़बर थी पए। अलाह ताला त फरमाए लतर हुन जहीम, ईमान हुजे त तव्हांखे जहन्नम हिते ॾिसण में अचे। सुम लतर हुन आहिनि यकीन, अखियूं तव्हांखे न ॿ, हिकिड़ियूं तव्हांजे मथे में अखियूं, ॿियूं तव्हांजे दिलि में अखियूं। मथे जे अखियुनि सां न ॾिसंदव त दिलि जे अखियुनि सां ॾिसंदव। लतर हुन जहीम सुम लतर हुन आहिनि यकीन, हिन यकीन जे अखियुनि सां तव्हांखे जहन्नम ॾिसण में ईंदो। असां तोखे सभु ख़बरूं ॿुधायूं अॻियनि रसूलनि जूं, हा झगड़ा जहिड़ा मानो सभु तुंहिंजे दिलि खे मज़बूत करण जे लाइ सभु ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। हिन क़ुर में बि हक़ ॿुधाए थी, हिन में वाइज़ आहे, हिन में नसीहत आहे। للذين لا يؤمنون اعملوا على مكانتكم إنا عاملون। जेके नथा ईमान आणनि, नथा हिन ॻाल्हि खे यकीन कर, हिन खे चए तव्हां पंहिंजी जाइ ते कमु करियो, असां हिते करियूं था। तव्हां इंतज़ार करियो, इन्ना मुंतज़िरून, असां बि इंतज़ार था कयूं। तव्हांखे इंतज़ार आहे, असांखे बि इंतज़ार आहे। तव्हांखे बेपरवाही आहे, असांखे इज़त आहे। अलाह जे पासे बेपरवाही आहे, हर कोई इंतज़ार में आहे। छा थो थिए अलिल्लाहि ग़ैबुस समावाति वल अर्द। सुवाल त पैदा थिए त कॾहिं फ़ैसिलो थींदो? जवाबु ॾियनि इहो कुझु आहे अलाह जो, आसमान ज़मीन जो कुझु न। अलैहि युरजअल अम्रु कुल्लु, सभु कम अलाह जे हवाले। फ़अब्दुहु, उनजी बंदगी कर तूं, कमु असांखे हाल में इहो आहे। कॾहिं थींदो इन सां असां जवाबु सुनाए, उहो अलाह जो कमु आहे। वतवक्कल अलैहि, कमु कंदो रह, अलाह ते भरोसो कर। अमा रब्बुक बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, जेकी तव्हां अमल करे था अलाह ग़ाफ़िल कोन्हे, ॾिसे थो तव्हांजी ज़रे ज़रे जी ख़बर आहे। मैं यामल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, ऐं यामल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन। अलाह ताला तव्हांखे असांखे हक़ हिदायत हरण जी